दोस्तों, वेलकम टू अदर वीडियो। तो अॼु जी जेका असांजी वीडियो जी लोकेशन आहे उहा आहे दरगाह आलिया सुई शरीफ़। त जेको आहे नेविगेशन ते जेको आहे तुंहिंजी लोकेशन चेक कयूंसि था ऐं जेको आहे ट्रेवल जो रस्तो जेको आहे त उहो चेक कयूंसि था। त असां जेको आहे कहिड़े रस्ते सां जेको आहे दरगाह आलिया सुई शरीफ़ ते वेंदासीं। त हिते जेको असांखे रस्ता ॿुधाए रहियो आहे उहे ॿ ॿुधाए रहियो आहे। हिकिड़ो जेको आहे मिरपुर खां ॿुधाए रहियो आहे, उन में जेको आहे 57 मिंट लॻंदा, ऐं ॿियो जेको आहे ॿुधाए रहियो आहे उबाड़े खां। त हीअ रस्ता जेका आहिनि त ॿई रॉन्ग आहिनि। त असां जेको आहे हितां सिधो वेंदासीं राड़की खां जेको आहे मथे जेको आहे सिधो वेंदासीं दरगाह आलिया सुई शरीफ़ ते। जेका पोयां ॿ रस्ता आहिनि, त इहो गूगल नेविगेशन्स असांखे ॿुधाए रहियो आहे हीअ रस्ता जेका आहिनि साफ़ु आहिनि, पर असां जेको आहे विचों रस्तो जेको आहे राड़की खां पोइ जेको आहे दरगाह आलिया सुई शरीफ़ ते वेंदासीं। त अॼु जी वीडियो तव्हांखे पसंदि ईंदी, त हलूं था पोइ जेको आहे दरगाह आलिया सुई शरीफ़ ते। हीअ रस्तो ॾेरकी सिनेमा रोड खां निकिरंदो आहे, सिधो तव्हांखे ॾेरकी बाईपास ते वठी वेंदो। उन खां पोइ रेड़की जो रस्तो निकिरंदो आहे जेको तव्हांखे सिधो दरगाह आलिया सुई शरीफ़ ते वठी वेंदो। हिन टाइम सिज बि लहण वारो आहे। कोशिशि कयां थो टाइम ते दरगाह ते पहुचजे ऐं तव्हांखे जेको आहे विज़िट कराइजे। पोइ जेको आहे जल्दी में जेको आहे पाण दरगाह ते पहुचूं था ऐं वधीक जेको आहे पाण उते जेको आहे तफ़सीलन ॻाल्हि ॿोल कयूं था। हीअ रोड क्रॉसिंग जेको आहे तमामु ख़तरनाक आहे। हिते जेको आहे अक्सर एक्सीडेंट थींदा रहंदा आहिनि, त पोइ जेको आहे ख़्याल सां जेको आहे हिनखे क्रॉस कयूं था। त हीअ जेको आहे साम्हूं तव्हांखे बोर्ड नज़र अची रहियो हूंदो सुई शरीफ़ जो। त हिते जेको आहे ॿ रस्ता निकिरनि था। हिकिड़ो जेको आहे अॻियां मोहम्मदपुर ॾे वञे थो, ऐं जेको आहे राइट साइड ते जेको आहे तव्हांखे जेको आहे दरगाह आलिया सुई शरीफ़ ते वठी वेंदो। त असां जेको आहे राइट साइड ते हलूं था। तो दोस्तों असांखे जेको आहे लोकली जेको आहे हिते फ़कीर अब्दुल गनी जेको आहे मिली चुको आहे। त उन खां वधीक जेका मालूमात आहे असां उहा वठंदासीं। लोकल आहे हिते जो। तव्हां हिते छा कंदा आहियो? पाण मारूफ़ आहियां ऐं दरगाह जो ॿारीदार आहियां, ख़िदमत जा मुदार आहियां। साईं रोज़े में 8 पिया आहिनि। इन करे मुरादी ते नाम आहे। जी जी। दरगाह जेका असुल जंहिंजे नाले सां आहे हसन शाह जिलानी बादशाह। साईं लाहौर खां आया आहिनि ऐं साईं सता जता आहिनि। साईं भुरल साईं जेको आहे उन साईं शादी कोन कई आहे। सही। उहो बि साईं सता जता आहिनि। सांवल साईं मस्त शादी कई आहे। उन खां गादी पोइ जेका आहे अॻिते अचे थी पई। सही। खुली आहे मालिकनि जी, जेका हिनखे आरो ज़मज़म करे सॼी वञे त साईं जी तस्वीर मुबारक मदीने पाक किरी उहा हिते जेका आहे फ़क़ीरनि खां निकिती। हिते जेको जुबो आहे, हिते जेको जुबो मुबारक बि आहे। हिते जुबो मुबारक पियल आहे। उहो बि उस ॿारे ते साईं उहो जेको दीदार कंदा आहिनि। ॿार जेको उर्स थियो हुयो उन में जेको साईं जेको जुबो मुबारक जेका हिते पियल आहे उहो हिते ॿाहिरि हुआ या रखियल आहे? उहो अंदरि हिफ़ाज़त में हूंदो आहे। उस ॿारे ते साईं वारा कढाईंदा आहिनि ऐं सभु जमायत खे ज़ात कराईंदा आहिनि। उहो न कराईंदा। हा हुन असुल जेको हसन शाह जिलानी बादशाह मालिक जंहिंजी विलायत आहे ऐं लाहौर खां आया असल साईं हसन शाह जिलानी बादशाह साईं लाहौर खां आया आहिनि। हे साईं भुरल साईं नालो अथसि। साईं भुरल साईं। हा, इन जी ॿिए साईं जी शादी में आहे। सही। ॿुधे इहे बि साईं सता जता आया आहिनि। ऐं हे 3 नंबर जेको आहे साईं इन जो सावल साईं नालो आहे। मस्तु हुयो। जी जी। ॿुधे इनखे साईं वारनि विस्तार बि कराई साईं पागारनि। सही। इनखे साईं वारनि जेको फैज़ अमानत आई उहो साईं हिनखे मिलियो। इन खां पोइ गादी जेका आहे आबाद अचे थी पई। रोज़े में 8 पिया आहिनि। सही। हिते जेको रोज़े में 8 आहिनि। 8 आहिनि। परे पासे बि आहिनि। साईं आहे दिल्ली जे नाले चवंदा आहिनि। मरी चुकी हुई, उनखे उथारे जीआरे वञे।
सही हर सही आहे ऐं हिननि जा नाला लिखिया पिया आहिनि जी जी तख़्ती नालो ते। 12 रुपयनि जो उर्स थींदो आहे हाणे अॻिले महीने में साईं गिलानी बादशाह जो इहो 12 हुन में जेको असांजी मुज़ाहरा करायूं। जी हाणे ॿी जेका चीज़ अची जेका हिते साईं पाण असांखे मिलियो हितां जो जेको आहे दरगाह जो ख़िदमतगार आहे साईं ऐं वधीक साईं वारा आहिनि पाण मौजूदु वॾो गाॾी वारो आहे उन सां तव्हां मिलो या उनजो पुटु जेको आहे रिया हुनजो आहे रज़ा हुसैन जी जी उहो तव्हांखे का बि ॻाल्हि कंदो उहो तव्हांखे सॼो कुझु सीधो बि चवंदो वधीक जेका इजाज़त हर शइ उन्हनि खे ई आहे सही सही असांखे जिते करणु आहे जेतिरे ताईं साईं खे मालूमात हुई असांखे ॾिनई ॿुधाए तमामु घणी महिरबानी साईं जी सही आहे जेको खूह पाणी जो आहे माना जानी जी कोई पाणी जी आहे जी जी उन दौर जी पुराणी जमायत अचे वञे थी पाणी भरे थी पीए थी पई हाणे जेको पाणी आहे हिन जो जर जो ईंदो आहे या ऐं खुई मां बि कढंदा आहियूं ऐं ॿियो जर जो बोर लॻल आहे बोर लॻल आहे जर जो बोर लॻल आहे जर जो बोर हिन में तव्हां जेको आबे ज़मज़म जो चयो हुयो उनजो छा हुयो असां ईअं सॼा वञूं था पिया जॾहिं साईं वारनि जी मदीने पाक खे ॿुधाईंदा आहिनि तस्बीह किरी हुई न जी जी उहा हिन टाइम खुई अॻे जेका आहे हलाईंदा हुआसीं सही उहा तस्बीह निकिती साईं बादशाह ॾे खणी विया त इहा बाबा मुंहिंजे सरकार मदीने वारे हिन खुई सां उहे नार मिलाए ॾिनई उहा मदीने में साईं असांजी तस्बीह न रखी आहे उहा बि असांखे ॾिनी अथसि सही उहो तव्हांखे ॿुधायल असां तव्हांखे ॿुधायूं था पिया माना तव्हांखे जेको आहे ॿुधायल आहे मालूमात ॿुधायल आहे उहे नार मदीने वारे साईं जी आबे ज़मज़म जा असांखे हिन हेठों जर जे हिसाब सां मिलिया ऐं उहा तस्बीह निकिती त उन जे लाइ असां हिनखे सरीदा आहियूं ऐं सरीदा बि ईअं आहिनि त हिन बेस्टर कई आहे सही आबे ज़मज़म जे हिसाब सां सही ॿी का जॻह हुजे जेका असांखे ॾेखारियो तारीख़ी ॿी ख़ासि न आहे जी बसि मस्जिद आहे मस्जिद ॾिसी आहे मस्जिद ॾिसी आहे उहे मथे जेको इहो मेंबर आहे ऐं मेंबर ते ओॾे पई हूंदियूं आहिनि ज़ारतां हर शइ जी जी उहे हिन टाइम साईं वारे खां असांखे इजाज़त सही सही साईं जी असांजी हवेली आहे ओॾो पंहिंजो बंगलो आहे सही त दोस्तो लोकली जेका असांखे थोरी घणी मालूमात मिली उहा तव्हां ताईं जेको आहे शेयर कईसीं ऐं तव्हां ताईं वर्ड कईसीं जेकॾहिं तव्हांखे हीअ वीडियो पसंदि आई हुजे त वीडियो खे लाइक ऐं चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कंदा मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में इजाज़त ॾींदा ख़ुदा हाफ़िज़।